कलाम करण वेंदो हिकु चकर उन राह सां गुज़रियो त वीरान पहाड़नि में अल्लाह जे ज़िक्र जो आवाज़ ॿुधई। हज़रत मूसा वञी ॾिसे त हिकु दरवेश आहे, हिकिड़ो उन गार में वेठो आहे, उहो अल्लाह जो ज़िक्र वेठो करे। हज़रत मूसा खे हैरत लॻी त हिन दरवेश दुनिया जो सभु अयाशूं तर्क करे अल्लाह जे इश्क में वेही अल्लाह जो ज़िक्र करे थो। जॾहिं बि उतां गुज़रंदो त उन ज़िक्र जो आवाज़ ॿुधंदो। हिकु ॾींहुं उतां गुज़रियो त आवाज़ न ॿुधई। वही ॾिसे उन गार में तो वो दरवेश विसाल करे वियो, उन जो दम परवास थी वियो। हज़रत मूसा तूर सिना ते वियो, अल्लाह सां कलाम कई। जेमहिल मोटण वारो थियो त अल्लाह जो हुकुम थियो, हज़रत मूसा इन दरवेश खे इन गार खां कढी ॿाहिरि फिटो कजां, इहो मूं अल्लाह जो हुकुम आहे। हज़रत मूसा ख़ुदा जो हुकुम मञींदे उन दरवेश खे उन गार खां कढी ॿाहिरि फिटो कयो। ॿियो ॾींहुं थियो जॾहिं हज़रत मूसा तूर सिना ते अचे पियो त ॾिसे त उन दरवेश जे जिस्म जा कुछ झंग जा हैवान, कुछ झंग जा जानवर उन जो जिस्म खाई विया आहिनि। हज़रत मूसा तूर सिना ते वियो, अल्लाह सां कलाम कई। जंहिंमहिल मोटण वारो थियो ख़ुदा जो हुकुम थियो त हज़रत मूसा हाणे इन दरवेश खे पत्थर रखी मदफून करे छॾिजां। हज़रत मूसा ख़ुदा जो हुकुम मञींदे जंहिंमहिल मोटियो त उन दरवेश खे पत्थर रखी मदफून करे छॾी। लेकिन हुनजे ज़हन में अजीब सुवाल उभरिया त हिन दरवेश दुनिया जूं अयाशूं मज़ा सभु तर्क करे ख़ुदा जे इश्क में वेही हिकु वीरान जॻह ते अल्लाह जो ज़िक्र कयो ऐं उनजे जिस्म सां वरी अहिड़ी हालत छो? जॾहिं तूर सना ते वियो, अल्लाह साईं अर्ज़ु कई, मुंहिंजा मालिक ऐं मुंहिंजा ख़ालिक, हीउ छा इसरार आहे? हिन माण्हू त सभु दुनिया जूं अयाशूं छॾे तुंहिंजे इश्क में हिकिड़ी उन गार में वेही ज़िक्र कयो ऐं उनजे जिस्म सां अहिड़ी हालत छो? अल्लाह साईं जो आवाज़ आयो त ए मूसा, इन माण्हू हुकूकल अल्लाह, यानी मूं अल्लाह जा हुकूक सभु पूरा कया, लेकिन हुकूकल इबाद हिन हिकिड़ो बि न पूरो कयो, मुंहिंजे मख़लूक जे कमु न आयो। इन करे इन पेपर में ही नापास हो ऐं मूं तोखे चयो इनखे कढी ॿाहिरि फिटो कर। जॾहिं इनखे तो ॿाहिरि फिटो कयो, जेके झंग जा हैवान आहिनि, जानवर आहिनि, उन्हनि पेट बुखियनि, उहे बि मूं अल्लाह जी मख़लूक आहे, उनजे जिस्म मां खाई पंहिंजो पेट भरियो, तॾहिं ही हुकूकल इबाद वारे पेपर में पास थियो ऐं मूं तोखे चयो हाणे हिनखे दफ़न करे छॾ। त सरकार इंसान में इसरार सॼो समायल आहे। सूफ़ी ने इहो ई फरमायो आहे त इनखे राज़ी कयो। इन सां जी बाबा बुले शाह चयो त मस्जिद डरा दे, मंदिर डरा दे, जो कुछ डरांदई वो कुछ डरा दे, एक बंदे दा दिल न डराई, रब दिलिया विच वसदा है। जे इंसान खे छो जो अल्लाह ब इन सूरत में आयो आहे। हुजूर जन खां पुछो वियो, ए रसूल खुदा, तू अल्लाह जी एडी तारीफ़ तो करी, भला अल्लाह आहे कहिड़ो? उन जी सूरत का शबीह का ॾिसण में ईंदो कोन ईंदो, हू आहे कहिड़ी शइ? हुजूर जन ख़ामोश थी विया। सूरत मोहम्मद में आयत आई, ए रसूल तू इन्हनि खे चओ, कहिड़ी आयत आई? कुल इन कुंतुम तुहिब्बुनिल्लाह फतत्बऊनी यहबुबकुमुल्लाह। कुल इन कुंतुम तुहिब्बुनिल्लाह फतत्बऊनी यहबुबकुमुल्लाह। ए रसूल तू इन्हनि खे चओ, जे हू अल्लाह सां मोहब्बत करणु चाहिनि था तो सां मोहब्बत कर, इहा अल्लाह सां मोहब्बत आहे। तो सूरत में आयो है। फ़कीर ॾिसी फरमाए थो, आख़िरी काफ़ी फ़कीर साईं वारा ॿिया विराजी विया आहिनि, टाइम असां काफ़ी वरितोसीं, ख़बर कान्हे त क्या फ़कीर आहिनि। वो मिलता नहीं खुदा कभी इंसान के बगैर, वो मिलता नहीं खुदा कभी इंसान के बगैर, वो हासिल न होगी मारफत इरफान के बगैर, वो हासिल न होगी मारफत इरफान के बगैर। मिलता नहीं खुदा कभी इंसान के बगैर। इस
इश्क की नमाज के दीगर असूल है। इस इश्क की नमाज के दीगर उसूल हैं। इस इश्क की नमाज के दीगर उसूल हैं। आशिक नमाज पढ़ते हैं आशिक नमाज पढ़ते हैं आसान के बगैर। आसान मारफत इरफान के बगैर। आसान होगी मारफत इरफान के बगैर। मिलता नहीं खुदा कभी इंसानी के बगैर। मिलता नहीं खुदा कभी इंसान के बगैर। हाँ अर्ज़ो समा के बीच में महवर जरूर है। अर्ज़ो समा के बीच में महवर जरूर है। अरबी लफ्ज़ है अर्ज़ो समा यानी ज़मीन आसमान जे विच में महवर आहे। का शइ आहे जेका हिन निज़ाम खे हलाए थी। काफ़ी नज़रिया आहिनि जे कम्युनिस्टनि एथेइस्टनि काफ़ी नज़रिया आहिनि जेके चवंदा अलाह आहे कोन पर फ़क़ीर चए थो अर्ज़ो समा के बीच में महवर जरूर है। अर्ज़ो समा के बीच में महवर जरूर है। अरे चलती नहीं हुकूमतें सुल्तान के बगैर। चलती नहीं हुकूमतें सुल्तान के बगैर। हासिल होगी मारफत इरफान के बगैर। हासिल होगी मारफत इरफान के बगैर। मिलता नहीं खुदा कभी इंसान के बगैर। मिलता कभी इंसान के बगैर। के खबर काने मुल्ला मुराना के इन ॻाल्हि जी ख़बर कोन्हे फ़क़ीर चए थो ये बात अहले इश्क के मकतब से पूछिए। ये बात अहले इश्क के मकतब से पूछिए। सभई मुसलमान सभिनी जो अलाह हिकु रसूल हिकु किताब हिकु पोइ त ही तफ़रका छा जा जहिड़ो छा जो मार मारा छा थी। फ़क़ीर चए थो उहो कहिड़ो क़ुरान आहे जेको मौलाना रूमी पढ़ियो, ख्वाजा मुईद्दीन चिश्ती पढ़ियो, निज़ामुद्दीन औलिया पढ़ियो, हज़रत अमीर खुसरो पढ़ियो, बुले शाह पढ़ियो, फरीद पढ़ियो, बाहू पढ़ियो, लतीफ़ पढ़ियो, सचल पढ़ियो, बेदिल पढ़ियो। उहो कहिड़ो क़ुरान आहे जंहिंमें तफ़रको कोन्हे। फ़क़ीर चए थो ये बात अहले इश्क के मकतब से पूछिए। ये बात अहले इश्क के मकतब से पूछिए। अहले इश्क के मकतब से पूछिए। एक और भी कुरान है इस कुरान के बगैर। इस कुरान के बगैर हासिल होगी मारिफत इरफान के बगैर।
सब कुछ कुफर आहे। शिरका ॻाइण बि हराम आहे, साज़ बि हराम आहिनि, दरगाहनि ते वञण बि हराम आहे, दरगाहनि में बम फाड़णा आहिनि, माण्हू मारणा आहिनि, फ़क़ीरनि खे खाड़नि में पीअणो आहे, फ़क़ीरनि खे सूलियुनि ते चाढ़णो आहे। इहे सभु शिरका, सभु कुफर आहे। तव्हांजे ज़हन में ही ॻाल्हियूं वेठियूं कोन को, केतिरा माराईंदो इमाम हुसैन खां वठी अॼु ताईं तव्हांजी वठ पकड़ थींदी अचे, कुझु कोन थींदो। फ़क़ीर फरमाए थो, ये बात तेरी समझ में वाइज न आएगी, ये बात तेरी समझ में वाइज न आएगी, ये बात तेरी समझ में वाइज न आएगी। ये बात तेरी समझ में वाइज न आएगी, कामिल ईमान होता है